मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जी एम जमाली साहब। जमाली साहब, अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त बरसातुनि जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। अॼु पंजो ॾींहुं आहे ऐं वधीक मौसमियात खाते अञा बरसातुनि जी जेको आहे अॻकथी करे छॾी आहे ऐं हू चवनि था त 2 ॾींहं अञा बरसातुनि जो इम्कान आहे। इन ई हवाले सां सिंध हुकूमत चवे पई त हू हर ज़िले में अलर्ट आहिनि ऐं गॾोगॾु अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जेके परॾेही वज़ीर आहिनि उन्हनि बि चेयरमैन काउंसलर्स जेके मकानी नुमाइंदा आहिनि उन्हनि खे हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि या सियासतदाननि खे त हू पंहिंजे तकनि में जेको आहे एक्टिव थी वञनि ऐं उते वञी करे बल्कि इनफैक्ट पहुची वञनि। इहे उन्हनि हिदायतूं जारी कयूं आहिनि ऐं इन हवाले सां जेको मौसमियात खातो आहे उन इहो बि ॿुधाए छॾियो आहे त किथे किथे केतिरी बरसाति पई आहे। जंहिं महिल असां पंहिंजे नाज़रीन खे थोरो सी इहो बि ॿुधाईंदा हलूं त सभ खां वधीक जेकॾहिं कराची जी ॻाल्हि कजे त कराची में सुरजानी टाउन में 100 मिलीमीटर बारिश रिकॉर्ड कई वई, ठटे में 90 मिलीमीटर, हैदराबाद में 87, खैरपुर में 63, लाड़काने में 51, नंगर पार्कर में भी 51 मिलीमीटर बारिश रिकॉर्ड कई वई ऐं जॾहिं त डेपलो में 45 मिलीमीटर बारिश रिकॉर्ड कई वई ऐं अञा ताईं 2 ॾींहं जेको आहे बारिशुनि जो बरसातुनि जो वधीक इम्कान आहे। ऐं इन ई हवाले सां वधीक जमाली साहब सां असीं ॻाल्हाईंदासीं त सिंध हुकूमत जेको आहे अॼु थोरी देरि अॻु में जेके सूबाई वज़ीर आहिनि शर्जील मेमण साहब उन्हनि सां गॾोगॾु ॿिया सूबाई वज़ीर नासिर साहब बि जेको आहे मौजूदु हुया। उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं जमाली साहब हू यकीन दयानी कराइनि पिया त हर ज़िले में असीं अलर्ट आहियूं ऐं असांखे अंदाज़ो आहे त छा थी रहियो आहे। त इहा इन हवाले सां तव्हां इन समूरी सूरत हाल खे कीअं ॾिसो पिया? सुठी ॻाल्हि आहे घरनि जी बि ॻाल्हि कई उन्हनि। हुकूमत जेको आहे उहो बर वक़्तु उपाउ वठी रही आहे ऐं जीअं सिंध जे सूबाई वज़ीरनि चयो आहे त असां जेको आहे उहो अलर्ट आहियूं, अलाह करे जेको आहे ईअं ई अलर्ट हुजनि ऐं फ़िलहाल त ज़ाहिर आहे उहा तबाही कंदड़ बारिश न आई आहे। हिन वक़्त ताईं जेकी अॻूणे साल आई हुई जंहिं सफ़ा जेको आहे मुकमिल तबाही मचाए छॾी सॼी सिंध में, फ़िलहाल नॉर्मल बारिश आहे पर उनजे बावजूद बि अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हैदराबाद जी जेकी मूं सूरत हाल ॾिठी ऐं जेके घिटियूं रस्ता शायदि ई अहिड़ी का घिटी न हुई जेकी पाणी सां भरियल न हुजे, गोॾे जेॾो पाणी बीठो आहे। अफ़सोसनाक ॻाल्हि आहे जेकॾहिं असां सूबाई वज़ीरनि जे हिन दावा खे दुरुस्त मञे छॾियूं त पोइ जेके टीवी जा मनाज़िर असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठासीं सुबुह खां वठी आउं ॾिसी रहियो हुउसि मुख़्तलिफ़ चैनल्स ते, ख़ासि तौर ते आउं हैदराबाद जी ॻाल्हि करे रहियो आहियां त हैदराबाद जा जेकी मंज़रकशी हली रही चैनल्स ते जेकॾहिं इंतिज़ामिया हिते अलर्ट हुजे हा त पोइ इहा मंज़रकशी जेकी चैनल्स ते हली रही हुई उहा न थिए हा ऐं उहे जेके इदारा आहिनि जेकॾहिं बर वक़्तु कमु कनि हा त पोइ गोॾनि गोॾनि जेतिरो पाणी जेको आहे असांखे इन घिटियुनि में नज़र न अचे हा। उनजे बावजूदि बि आउं इहो चई रहियो आहियां त ठीकु आहे, बयान जे तौर ते ई घटि में घटि हिननि सिंध जे अवाम खे इहो अहसासु त ॾियारियो त हुकूमत जेको आहे उहो अलर्ट आहे ऐं उन्हनि पाण ॿुधायो त असां अलर्ट आहियूं। त सुठी ॻाल्हि आहे अलर्ट हुजनि ऐं ख़िदमत कनि, छो जो अवाम ज़ाहिर आहे उन्हनि खे वोट इन ई करे ॾिए थो त इक़्तिदार में वञनि ऐं हुकूमत संभालनि ऐं पोइ अवाम जी ख़िदमत कनि। उन जज़्बे सां जेकॾहिं अवाम जी ख़िदमत करे रहिया आहिनि त इन में असांखे तारीफ़ करणु घुरिजे। जेकी कराची जी तव्हां ॻाल्हि कई त यकीननि कराची जा जेके इहे इन खे मज़ाफ़ाती इलाइक़ा असां कराची जा चवंदा आहियूं, हिते बेहंगम जेको आहे उहो आबादियूं ठहियल आहिनि ऐं इहे हींअर खां न आहिनि जो असां रूबरू हिन हुकूमत खे ॾोहो ॾियूं। गुज़िरियल काफ़ी अरसे खां जेको आहे कराची जा कुझु जेके इलाइक़ा आहिनि उते इंक्रोचमेंट जेको आहे तमामु घणी आहे ऐं बेहंगम तरीक़े सां तामीरात थियण जे करे उते प्रॉपर इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे विछाइजी न सघियो आहे। न उन इलाइक़नि में प्रॉपर नदियूं नाला ठाहे विया आहिनि, न उन प्रॉपर इलाइक़नि में सेवरेज जो को मुनासिबु इंतज़ाम आहे, न ई पीअण जे पाणी जो को मुनासिबु इंतज़ाम आहे। त अक्सर व बेशितर जेको आहे जॾहिं बि मींहं वसंदा आहिनि त इहे इलाइक़ा जेके आहिनि उहे बहरहाल हिकिड़ो ख़ौफ़नाक सूरत हाल पेश कंदा आहिनि ऐं उते जेके रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ बि उहे तमामु मुश्किलात पैदा थींदियूं आहिनि, छो जो हिकु त कचियूं आबादियूं आहिनि ऐं ॿियो बुनियादी काई फैसिलिटी जेको आहे उन्हनि वटि अवेलेबल ई कान्हे। सही ॻाल्हि आहे। त इहे जेके बि इलाइक़ा आहिनि हुकूमत खे खपे त जेसिताईं असां ॾिसो प्रॉपर मैकेनिज़म न ठाहींदासीं न इलाइक़ा वाइज़ मास्टर प्लान जेसिताईं हिन शहर जो बहितर अंदाज़ में न ठहंदो, छो जो कराची मेट्रोपॉलिटन शहर आहे, बिल्कुलु आहे, दुनिया जी आबादी जे हिसाब सां 5हों वॾो शहर आहे या 6हों वॾो शहर आहे कराची। हाणे एॾो वॾी आबादी वारे शहर में प्रॉपर को मास्टर प्लान कान्हे त
रोड रस्ता कीअं हुजनि, ब्रिजिस कीअं हुजनि, सेवरेज जा सिस्टम कीअं हुजनि, पाणी जा सिस्टम कीअं हुजनि, ट्रांसपोर्ट जा सिस्टम कीअं हुजनि, यानी कंहिं क़िस्म जी तवजह ॾिनी कान वई आहे। वरी बि आउं चवंदुसि त मौजूदा सिंध गवर्नमेंट जेको आहे हींअर जेके 4-5 साल गुज़रिया आहिनि, इन में बहरहाल काफ़ी हद ताईं डेवलपमेंट कराची में कई आहे। तव्हांखे मुख़्तलिफ़ जॻहनि ते ब्रिजिस बि नज़र ईंदा, शारा फैसल हुजे, तारिक रोड हुजे, साइट जा रोड्स हुजनि, या राशिद मिनास रोड हुजे, कराची यूनिवर्सिटी जो रोड हुजे, त हिननि बेकरा बि कया आहिनि, उते अंडरपासिस बि ठाहिया आहिनि, उते ओवरहेड ब्रिजिस बि कुझु ठही विया आहिनि, कुझु ठही रहिया आहिनि। पीपल्स पब्लिक जेकी बस सर्विस आहे उनजे करे काफ़ी जॻहनि ते फ़िलहाल खोटराई जो अमल हली रहियो आहे, पर ज़ाहिर आहे इहा खोटराई जॾहिं पूरी थींदी, डेवलपमेंट पूरी थींदी, त बहरहाल आवाम खे हिकिड़ी वॾी फैसिलिटी मिलंदी। पर बदकिस्मती सां माज़ी में मास्टर प्लान खे बहितर न ठाहिण जे करे जेको आहे, जेकी बि हींअर सूरत अचानक का ख़राबु थींदी आहे, छो जो कराची एतिरो वॾो शहर आहे, त अंदाज़ो लॻायो त कुझु इलाइक़नि में त बारिश थी आहे, कुझु इलाइक़नि खे ख़बर ई कान्हे त बारिश थी बि आहे। सही। त मां सम्झां थो त जिन इलाइक़नि में बारिश थी आहे उते हुकूमत खे वधीक तवजह ॾियणु घुरिजे। ऐं बहरहाल जॾहिं माण्हू परेशान थींदा आहिनि त अल्टीमेटली जेको आहे बदो हुकूमत खे ॾींदा आहिनि, चाहे हुकूमत में केर बि हुजे। त बहितर इहो आहे त फ़िलहाल उन इलाइक़नि ते ई तवजह ॾिनी वञे। असां न डिस्क्रेडिट ॾियणु चाहियूं था, न हिननि जी का मुखालफ़त करणु चाहियूं था, सिर्फ़ु एतिरी रिक्वेस्ट आहे त उन इलाइक़नि ते ज़बानी कलामी जे बजाए ग्राउंड ते वञी उन माण्हुनि जी मदद कर जेके मुतासिर उते थी रहिया आहिनि। तनक़ीद जी वारी ईंदी त हीअ ॾींहं जॾहिं गुज़री वेंदा त तनक़ीद करणु तमामु सवलो कमु हूंदो आहे। बेसिकली कंहिंखे रिलीफ ॾियणु जेको आहे ॾुखियो कमु हूंदो आहे। त असां इहा रिक्वेस्ट कंदासीं त फ़िलहाल आवाम खे तव्हां रिलीफ ॾियो, असां काई तनक़ीद न करे रहिया आहियूं, पर जेकॾहिं तव्हां इहो रिलीफ ॾियण में नाकामयाब त पोइ यकीनन असां भरपूर अंदाज़ में तनक़ीद कंदासीं ऐं पूरे डेटा सां गॾु तनक़ीद कंदासीं। ऐं हाणे बि जमाली साहब कुझु शाखनि खे घारा लॻण जे सबबु जेको आहे फसलुनि खे बि नुक़सानु थी वियो आहे काफ़ी जॻहनि ते हिननि बरसातुनि जे सबबु। ऐं सिंध हुकूमत पाण में हिन शइ जो एतिराफ़ करे छॾियो आहे त हिन भेरे बि ज़रात खे नुक़सानु जेको आहे पवणु शुरू थी वियो आहे। ॾिसो, यकीनन कुझु इलाइक़ा अहिड़ा हूंदा जीअं असां पंहिंजे पहिरें प्रोग्राम में चयोसीं त जेके उहे इलाइक़ा जेके कुदरती आबी गाहुनि जे विच में रंडक आहिनि, उते जेके हथरादू बंदि ॿधा विया आहिनि उन्हनि खे डिस्ट्रॉय कयो वञे। मसइलो इहो आहे त हर इलाइक़े जो वॾेरो चङो मुड़ुसु जेको आहे उहो उन इलीगल कमनि जे पुठियां हूंदो आहे। ऐं जेके कुदरती आबी गाहूं आहिनि, ऐं तव्हांखे हैरान कोन आऊं ॻाल्हि ॿुधायां त पाकिस्तान दुनिया जो सभ खां वॾो इरीगेशन सिस्टम आहे पाकिस्तान। अच्छा। यानी जेको कश्मीर गिलगित खां जेको पाणी हली रहियो आहे इहो कुदरती आहे, इहो कंहिं हुकूमत जो कारनामो न आहे जो असां उन्हनि जी का तारीफ़ कयूं त हिननि असांखे को सिस्टम ठाहे ॾिनो आहे। अलाह ताला जेको आहे इहो दुनिया जे सभ खां वॾो, यानी सुपर पावर ताक़तुनि जो तव्हां अंदाज़ो लॻायो त उन्हनि में तरक़ी जी रफ़्तार छा आहे, पर हीउ अलाह साईं जेको आहे पाकिस्तान खे दुनिया जो सभ खां वॾो कुदरती आपाशी निज़ाम प्रोवाइड कयो। उनखां पोइ उन सॼे निज़ाम खे असां जेको आहे बहितर न करे सघियासीं, उनजी बहितर यूटिलाइज़ेशन असां न करे सघियासीं। उनखे पूरी जेको इहो सैराब थी रहियो आहे मिठे पाणीअ सां, चाहे उहो फसलूं हुजनि, चाहे इंसान हुजनि, चाहे जानवर हुजनि, चाहे हैवान हुजनि, चाहे परिंदा हुजनि, उहे उन ई जेको कुदरती निज़ाम ऐं आबपाशी आहे उन खां फैज़ियाब थी रहिया आहिनि। ऐं इंसाननि जेको आहे बेसिकली हुकूमत कंहिंजी बि हुजे, शुरू खां वठी हिन वक़्तु ताईं जेकॾहिं असां सिर्फ़ु अंग्रेज़नि जे दौर खे माइनस कयूं त अंग्रेज़नि जे दौर में जेको आहे इन तरफ़ तमामु घणी तवजह ॾिनी वई। ऐं इहे जेके बैरेजिस हींअर जिते असां फ़ख्रु कंदा आहियूं त हीअ सखर बैराज, त हीअ कोटड़ी बैराज, त हाणे जेको आहे इन तरफ़ एॾो फोकस न कयो। ऐं जेकॾहिं असां इन पूरे निज़ाम खे फ़ाइदो वठूं आहे जेको अलाह ताला असांखे कुदरती निज़ाम अता कयो, जेकॾहिं असांजी हुकूमतूं जेके बि माज़ी में रहियूं आहिनि 1947 खां पोइ हिन वक़्त ताईं जो ॻाल्हि करे रहियो आहियां, त असां काफ़ी बहितर पोज़ीशन में हुजूं हा। यानी तव्हां अंदाज़ो लॻायो त जेके असां वटि पहिरियों वॾा डैम मौजूदु हुआ उहे जेके आहिनि उहे पाकिस्तान जे लाइ हिकिड़ी वॾी रहमत बणियल हुआ। वक़्त जे हिसाब सां तवजह न ॾियण जे करे उहे डैम्स जेके आहिनि उहे ज़हमत बणिजी विया। यानी उन्हनि जो मां कंहिंजो बि जॾहिं ओवरफ्लो थींदो आहे त अल्टीमेटली उहे ॻोठनि जा ॻोठ ऐं वॾियूं वॾियूं आबादियूं जेको आहे उहे ॿोड़े छॾींदा आहिनि। त इन खे चइबो आहे असांजी अदम तवजह ई जेकी उन डैम्स ते रही, न त जेकॾहिं हर साल डैम्स में प्रॉपर तरीक़े सां सफ़ाई थींदी रहे हा ऐं मटी जा दड़ा न ठही वञनि हा। ऐं इहा जेकी मटी ईंदी आहे इहो बि मां असां पंहिंजी पब्लिक खे बि ॿुधायूं त इहा जेकी ज़रख़ेज़ मटी आहे जेकी पाणी सां गॾु ईंदी आहे,
इन जो अचण बि ज़रूरी हूंदो आहे। बेसिकली इहा कई इलाइक़नि खे ज़रख़ेज़ बणाईंदी आहे। सही हिते बदकिस्मती सां असां उनजो रस्तो रोकींदा आहियूं डैम जी सूरत में, पर डैम जो जेकॾहिं डिज़ाइन अहिड़ो कयो वञे जो हिकु हद ताईं उन मटी खे यानी कि हिस्साणी समुंड ताईं अचणु ॾिनो वञे त हे जेको असांजा इलाइक़ा सेम ऐं थोर जो शिकार थींदा आहिनि, जेके असांजा इलाइक़ा समुंड में पाणी न वञण जे करे समुंड में पाणी मथे अची वेंदो आहे ऐं 20 लख खां एकड़ खां मथे एराज़ी जेको आहे असांजी बंजर थी वई आहे समुंड जे खारे पाणी जे करे। त जेकॾहिं इहो सिलसिलो कंटिन्यूअसली असां रखूं हा त इहा एॾी वॾी सिंध खे तकलीफ़ न थिए हा, छो जो सिंध जेको आहे कुदरती एतबार सां अलाह साईं हिन में एतिरी ज़रख़ेज़ी जी ताक़त ॾिनी ऐं हिन ज़मीन खे एतिरो मां सम्झां थो त क़िस्मत वारो ठाहियो जो हिते हर क़िस्म जा मेवा, हर क़िस्म जा सब्जियूं, हर क़िस्म जी ज़रात जेको आहे सिंध जी जॻहनि ते मुख़्तलिफ़ जेके असांजा ज़िला आहिनि उते थींदी हुई ऐं वाफ़िर मिक़दार में थींदी हुई जेकी बतदरीज घटिजी रही आहे। यानी ॾिसो असां तरक़ी में बि ज़रात जेको असां ज़री मुल्क चवराईंदा आहियूं त असांखे अॻिते वञण जे बजाए ज़रात में असां पुठिते अची रहिया आहियूं। त हाणे दुनिया तरक़ी करे थी त जिते पहिरियों एग्रीकल्चर कान थींदी हुई एग्रीकल्चर थी रही आहे। मिसाल जे तौर ते त सऊदी अरब या यूएई में एग्रीकल्चर जो कॾहिं को कॉन्सेप्ट ई कान हूंदो हुयो, पर हाणे उहे जेके मुल्कनि जिते एग्रीकल्चर जो कॉन्सेप्ट कान हुयो उते एग्रीकल्चर थी रही आहे। ऐं असां जेको ज़री मुल्क जी दावा कंदा आहियूं त 70% ऑफ द एरियाज़ असां इन खे कंदा आहियूं त असां ज़रई मुल्क आहियूं ऐं बदकिस्मती सां उहो जेको दावा आहे असांजो उहो तब्दील थींदो रहे थो ऐं असां हाणे ज़रात में पुठिते वञूं पिया, अॻिते तरक़ी नथा कयूं, तनज़ुली जो शिकार पिया थी रहिया आहियूं असां। त हुकूमतनि खे घुरिजे त पॉलिसीज़ अहिड़ी ठाहिनि ऐं इरिगेशन जी साइंस खे जेको आहे थोरो सम्झनि त उन सां गॾु अचण वारो पाणी, हालांकि सिंध गवर्नमेंट जेको आहे हिन ते वॾो एहतजाज कयो आहे। मुसीबत इहा आहे त वफ़ाक़ में जेके बाबू टाइप जा ऑफिसर वेठा आहिनि उन्हनि जो मेंटल लेवल जेको आहे उहो इहो आहे त समुंड में जेकॾहिं इहो पाणी वञे थो त इहो बेसिकली ज़ाया थी रहियो आहे। हाणे हिननि खे इहो अंदाज़ो ई न आहे त इन मिठे पाणी जो समुंड में किरण सां लखें जेको आहे असां समुंडी हयात खे जेको आहे ज़िंदगियूं बख़्शींदा आहियूं ऐं उन्हनि जे नशो निमा में जेको आहे असां इन पाणी जे वेकिरे खे उन में विझण में उन्हनि खे ज़िंदगियूं ॾींदा आहियूं ऐं उन मां वरी लखें करोड़े डॉलर्स कमाईंदा आहियूं जेकी असांजी मुख़्तलिफ़ फिश आहे। ऐं तव्हांखे आवाम खे ख़बर हूंदी, वरी बि असां चई छॾियूं था त जेको पलो मच्छी आहे जेकी असांजी सभ खां पॉपुलर मच्छी आहे उहा बेसिकली दरिया जी मच्छी कान्हे, बेसिकली उहा समुंड जी मच्छी आहे। ऐं जॾहिं समुंड जो पाणी मिठो पाणी यानी कि खारे पाणी में मिक्स थींदो आहे त उन में मौजूदु जेकी पलो मच्छी हूंदी आहे उहा उल्टो बैक कंदी आहे मिठे पाणी जी तलाश में, अञा मथे ईंदी आहे स्पीड, छो जो उनजी तमामु घणी हूंदी आहे त उनजी अफ़ज़ाइश वरी जेको आहे उहो मिठे पाणी में यानी कि थींदी आहे। त हिकिड़ो इहो बहरहाल अलाह जो निज़ाम आहे, इन में साइंस जो या असांजो कंहिं ॿिए जो को अमल दख़ल कान्हे, पर अलाह ताला जेको इहो निज़ाम ठाहियो आहे एॾो वॾो इरिगेशन सिस्टम जेकॾहिं अता फरमायो हुयो त ज़ाहिर आहे उनजे पुठियां वॾी हिकिड़ी सम्झ हूंदी त इहे छो एतिरो वॾो असांखे सिस्टम ॾिनो वियो आहे, पर असां उन मिलियल सिस्टम खे बर्बाद करे छॾियो आहे। असांखे जेको आहे हींअर सम्झ खां कमु वठणु घुरिजे। वफ़ाक़ी हुकूमत में बि जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, छो जो बेसिकली सिंध खां हटी करे जेकॾहिं तव्हां मुल्क जी ॻाल्हि कंदासीं त ज़ाहिर आहे उते मुस्लिम लीग ऐं ॿियूं पार्टियूं हुकूमतनि में ईंदियूं आहिनि ऐं उते वेठा जेके कामूरा आहिनि उन्हनि खे ख़बर ई कान हूंदी आहे इन बारे में, न उहो तहक़ीक़ कंदा आहिनि, न उन्हनि खे ख़बर आहे त इन जो मक़सदु छा आहे। रुॻो इहो जीअं हाणे मिसाल जे तौर ते हाणे सैलाब अचे पियो या पाणी अचे पियो या मींहुं वधीक वसी आहे त उनजो थोरो वेकिरो समुंड में वेंदो आहे त पोइ चवंदा आहिनि त ॾिसो एॾो पाणी ज़ाया थो थिए। भाई इहो पाणी ज़ाया कान थो थिए, इहो समुंड जे लाइ हिकिड़ी बहितरी जी ॻाल्हि आहे त मिठो पाणी खारे पाणी में मिक्स थो थिए ऐं उन जा बेनिफिशरी जेको आहे सिंध जो अवाम थिए थो। पर सिंध हुकूमत अहिड़नि शयुनि जमाली साहिब सिर्फ़ु मुतालबा ई कंदी रहंदी आहे वफ़ाक़ खां, या जीअं हाणे बि असीं अॻूणे जेको बयानु आयो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो, त वफ़ाक़ खे चवनि था त हीअ हाणे जेको टाइम आहे ॾाढो क्रूशल आहे, ख़ासि करे बरसातूं बि पवनि पियूं, त तव्हां जेको आहे सूबनि जी मदद कयो। त अहिड़नि खोड़ इशूज़ में सिर्फ़ु सिंध हुकूमत मुतालबा कंदी रहिजी वेंदी आहे या उन्हनि खे को आसरो या का मोट बि मिलंदी आहे वफ़ाक़ जे पारां? एॾो बेवस छो नज़र ईंदो आहे? बेसिकली जीअं मूं चयो त जेके इस्लामाबाद जी ब्यूरोक्रेसी आहे उन्हनि जी हिकिड़ी ख़ासि मेंटेलिटी आहे। न मां जीअं चयो त हुननि वटि रिसर्च जो एतिरो टाइम आहे, न हू पढ़नि था
हो रुगो पंहिंजी सुर्ख फीथे जी जेके चइबो आहे नज़र करे छॾींदा आहिनि सिंध जे इम्पोर्टेंट प्रोजेक्ट्स खे, इहो हुननि जी सिंध सां मां सम्झां थो त जेके उते वेठा आहिनि इहा सिंध सां हिकिड़ी दुश्मनी आहे उन्हनि जी, त सिंध तरक़ी न करे। हालांकि 70% ऑफ द रेवेन्यू जेको आहे उहो सिंध जेको आहे प्रोवाइड कंदो आहे वफ़ाक़ खे, जंहिंजे करे वफ़ाक़ जो बजट हलंदो आहे। सही ॻाल्हि आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त अलाह ताला जेको आहे सिंध ते केतिरो महिरबानी आहे। सिंध ऐं बलूचिस्तान ऐं ॿिन्ही जी ॻाल्हि करे रहियो आहियां त सभ खां वॾो जेको असांखे नेमत बख़्शी अलाह साईं, हिकिड़ो असां वटि पोर्ट जी शकल में केमाड़ी ते हिकिड़ो असांजो सी पोर्ट मौजूदु आहे। सही। उन सां गॾु जेको आहे अलाह साईं वरी असांखे जेको आहे केटी बंदर जी सूरत में हिकिड़ो ॿियो पोर्ट ॾिनो आहे, जेको असांजी नाइली नाक़स कारकर्दगी ऐं पीपल्स पार्टी जे पुराणे दौर में केटी बंदर ते पोर्ट ठाहिण जो फ़ैसिलो थी चुको हो, तमामु उन में कमु बि अॻु भरो थी चुको हुयो, पर बदकिस्मती सां वरी मुस्लिम लीग नून जी हुकूमत आई त उहे मनसूबा जेके आहिनि ड्रॉप थी विया। त असां इहो ई चवंदा आहियूं त जेकी क़ौमी सतह जा मनसूबा हुजनि, जीअं हाणे ज़रदारी साहिबु इहा ॻाल्हि करे रहियो आहे त मईशत जो जेको आहे असांखे पाण में MOU साइन करणु घुरिजे, उहो बिल्कुलु थियणु घुरिजे त काई बि हुकूमत अचे, छो जो हीउ पाकिस्तान जो मसइलो आहे, इहो के सूबे जो मसइलो कान्हे। जेकॾहिं केटी बंदर ते हिकिड़ो बहितरीनु पोर्ट जेकॾहिं असां वटि मौजूदु हुजे हा, इनफैक्ट तव्हां ॾिसो त पोर्ट कासिम जी हाणे हिन पोर्ट गुंजान आबादी जे विच में अची वियो आहे, पर उन वक़्त में जेकॾहिं इहो पोर्ट कासिम ठहियो त उनजी बेनिफिशरी त पाकिस्तान थी रहियो आहे न। पोर्ट कासिम तां मिलंदड़ पैसा जेका उहो सिंध जे ख़ज़ाने में त कान था वञी वञनि, या हिन कराची पोर्ट ट्रस्ट जा पैसा त जेके आहिनि सिंध जे ख़ज़ाने में त कान वञी रहिया आहिनि, त वफ़ाक़ी खणी रहियो आहे न। अहिड़े तरीक़े सां मईशत जो सभिनी जमातुनि जे दरमियान हिकिड़ो मुआइदो थियणु घुरिजे त हुकूमत कंहिंजी बि अचे, क़ौमी सतह जो कोई बि मनसूबो हुजे, हे त असां मिसाल पिया ॾियूं पोर्ट जी, पर कहिड़ो बि मनसूबो हुजे क़ौमी सतह जो, उनखे काई बि हुकूमत ख़तमु न करे सघे, छो जो हिकु त उन में अरबें रुपया ज़ाया थी चुका हूंदा आहिनि, थोरी जेकी बि उनजी कंस्ट्रक्शन इनिशियल हूंदी आहे, ऐं ॿियो वरी फ्यूचर अची उन मनसूबे जो नालो वरी उजागर करणु शुरू करे छॾींदा आहिनि, यानी कि जेके पहिरियों अरबें रुपया ज़ाया थिया उनजो कोई हिसाबु कान थींदो। त अहिड़े तरीक़े सां बदकिस्मती सां असांजी हुकूमतनि जे पंहिंजे ज़ाती इख़्तिलाफ़नि जे करे असांजे क़ौमी मनसूबनि खे इलाही नुक़सानु पहुतो आहे। इन करे जेको आहे आवाम जेको आहे पाकिस्तान जो तरक़ी न करे सघियो आहे, पूरो पाकिस्तान तरक़ी न करे सघियो आहे, ऐं पूरो पाकिस्तान ज़ाहिर तनाज़ुली जे तरफ़ वञी रहियो। पर हाणे उमेद हिकिड़ी जेकी नज़र अची रही आहे त हिन वक़्तु फोकस जेको आहे उहो मईशत आहे, ऐं जेको हुजणु बि घुरिजे, शुरू खां हुजणु घुरिजे हा। हाणे असांखे थोरो घणी इहा उमेद करे सघूं था त जेकॾहिं इन ई जज़्बे सां, इन ई रफ़्तार सां जेकॾहिं इन्हनि मईशत ते तवजह ॾिनी त मां सम्झां थो त इनशाला उहा ॾींहुं परे न हूंदा जो पाकिस्तान बि वरी तरक़ी कंदो, छो जो हाणे जेके पाकिस्तान जा एक्चुअल वसीला आहिनि, हाणे दुनिया जी नज़र उन तरफ़ अची चुकी आहे त पाकिस्तान मुख़्तलिफ़ वसीलनि सां, मादनी वसीलनि सां मालामाल मुल्क आहे, त यकीनन असां में होप हिकिड़ी क्रिएट थी आहे त इन वसीलनि जो जेको आहे बहितर इस्तेमालु कबो ऐं पाकिस्तान जो कोई मईशत आहे उनखे बहितर करे सघिबो। ठीकु। अच्छा, अॼोकी तक़रीब में जीअं तव्हां मईशत जी ॻाल्हि कई त हीअ हुकूमत तमामु घणो इंगेज नज़र अचे पई इन हवाले सां, जीअं सीड़पकारियूं बि असीं ॾिसूं पिया त मुल्क में थियनि पियूं, ऐं गॾोगॾु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब मुख़्तलिफ़ तक़रीबनि में वञी करे मईशत ते फोकस थी करे ॻाल्हाइनि पिया। अॼोकी तक़रीब में बि हुननि इहो ई चयो, पर अॼोकी तक़रीब में जेको हुननि बयानु ॾिनो आहे उहो सम्झणु तमामु ज़रूरी आहे त आख़िर हू छा चवणु चाहिनि था। हुननि चयो आहे त वक़्तु अची वियो आहे त IMF प्रोग्राम बाद मुल्क जे ग़रीब आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। त जमाली साहिबु असीं सम्झण इहो चाहियूं पिया त IMF जो जेको प्रोग्राम आहे उहा ग़रीब आवाम खे रिलीफ आख़िर कीअं ॾेई सघे थो, कीअं उनजी मदद करे सघे थो, छो त हू शर्तूं एतिरियूं ख़तरनाक रखनि था, अल्टीमेटली भोगे आवाम पियो, त हीअ कीअं वज़ीर आज़म साहिबु चवनि पिया। ॾिसो, ख़्वाहिश त हूंदी आहे, हिननि जी ख़्वाहिश हूंदी त को IMF असांखे कर्ज़ु माफ़ु करे छॾे, पर हिननि खे इहो सम्झणु घुरिजे त IMF जेको आहे बुनियादी तौर ते हिकिड़ो उहो इदारो आहे जेको दुनिया जी मुख़्तलिफ़ इकोनॉमी ते फंड उन ते पंहिंजो इंट्रस्ट हासिल करे ऐं पंहिंजे ख़ज़ाननि खे जेको आहे उहो अञा वधीक कंदो आहे। बेसिकली IMF जेको आहे कि ग़रीब मुल्क जी मदद करण लाइ को ठहियलु इदारो कान्हे जो तव्हांखे जेको आहे उहो मदद करे। बेसिकली उहो हिकिड़ो पंहिंजे मक़सद लाइ, अमेरिका पंहिंजे मक़सद लाइ उन इदारे खे ठाहियलु आहे, ऐं जंहिंजो मक़सदु इहो आहे त जिन मुल्कनि में अमेरिका या CIA डायरेक्ट पॉलिटिकल मदाख़लत नथी करे सघे, उन मुल्कनि खे कर्ज़ जी सूरत में जकड़े उनजी इकोनॉमी खे कंट्रोल करे ऐं पंहिंजी मनपसंदि जूं शर्तूं मंझराए सघे। बेसिकली IMF जो जेको थीम ॿ जुमलनि में जेकॾहिं चइजे त उहो आहे सिंपल इहो। हाणे उन जे तहत तव्हां IMF जो जेकॾहिं ट्रैक रिकॉर्ड खणी ॾिसो त जिन बि मुल्कनि खे अॼु ताईं उन पैसा ॾिना आहिनि, बिलियंस ऑफ डॉलर्स ॾिना आहिनि, ऐं हर उहो मुल्क जंहिंखे IMF पैसा ॾिना आहिनि, अॼु ताईं उहो मुल्क तरक़ी न करे सघियो आहे।
या त असां चऊं न त IMF जे पैसनि जे करे जेको आहे कंहिं मुल्क जी इकोनॉमी तमामु घणी मज़बूत थी वई, ताक़तवर थी वई, त पोइ ठीकु आहे कर्ज़ वठंदा रहिया चऊं था ऐं IMF खे किथां- जेको आहे किथे असां पहुची विया। त असीं त कोन दुनिया मुल्क में अहिड़ो default कोई थींदे मुल्क न ॾिठासीं। आहे, सभिनी अफ्रीकन कंट्रीज़ जी तव्हां मिसाल खणी छॾियो, सभिनी उहे इस्लामी मुल्क जिन खे IMF कर्ज़ ॾेई रहियो आहे, सभु उहे जेके गैर इस्लामी मुल्क जिन खे बि उहो कर्ज़ ॾेई रहियो आहे, तमामु Dependent लॻा तमामु पिया मुल्क जेके आहिनि उहे तव्हांखे तनज़ुली जी तरफ़ नज़र ईंदा, कॾहिं बि को तरक़ी जी तरफ़ नज़र न आयो आहे। त वज़ीर आज़म साहिबु छो जो हींअर मजबूर आहे, हू ज़ाहिर हाणे IMF जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए कोन थो सघे, असां इंडिपेंडेंट आहियूं, ॻाल्हाए सघूं था, पर जेको सच ऐं हक़ आहे उहो इहो ई आहे त IMF हिकिड़ो साज़िशी इदारो आहे आलमी सतह जो, यानी मुआशत ते कंट्रोल करण जे लाइ उन जा जेके डायमेंशन्स आहिनि उहे अहिड़ा ठाहिया विया आहिनि, डायग्राम अहिड़ो उन्हनि जो ठाहियो वियो आहे त जिन मुल्कनि में, हाणे मिसाल जे तौर ते पाकिस्तान हिकिड़ी एटमी ताक़त आहे, पाकिस्तान कई मामलनि में अमेरिका खे अखियूं बि ॾेखारियूं आहिनि ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि खे बि। हाणे इंडिया जेको आहे ज़ाहिर आहे असां खां आबादी में 3 गुना 4 गुना वधीक आहे, 5 गुना बल्कि वधीक आहे, उन जे बावजूदु बि असां जेको आहे उन सां जेकॾहिं महागो अटकाए वेठा हूंदा आहियूं त उहा आहे असांजी हिकु त ताक़तवर फ़ौज ऐं हिकु असां वटि जेकी टेक्नोलॉजी जेकी एटम बम जी सूरत में मौजूदु आहे। त ज़ाहिर आहे अमेरिका खे बि इहा ख़बर आहे त हीउ वाहिद दुनिया में इस्लामी मुल्क आहे जंहिं वटि इहा ताक़त मौजूदु आहे। ठीकु आहे, अच्छा, दुनिया में को बि मुल्क तरक़ी कंदो आहे पंहिंजी प्रोडक्ट ते, मिसाल जे तौर ते इसराइल जेको आहे हेतिरो सो मुल्क आहे, पर इसराइल जी जेकी रिसर्च वर्क आहे उहो दुनिया में सभिनी खां स्ट्रॉन्ग आहे। सही ॻाल्हि आहे, यानी अमेरिका जहिड़े सुपर पावर वटि बि जेकॾहिं मिज़ाइल टेक्नोलॉजी आहे त उहा इसराइल जी ठहियलु आहे। जेकॾहिं उन वटि बि के उहे एप्स आहिनि जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ ऑनलाइन बिज़नेसिस में इस्तेमालु थी रहिया आहिनि त उहे बि इसराइल ठाहे ॾिना आहिनि। यानी उन जो हेतिरो मुल्क आहे, मूं चयो जंहिंखे पाकिस्तान चवंदा न फूक बि हाणे त उॾामी वञे, उहो जेको आहे मुल्क दुनिया ते राॼ करे रहियो आहे बिकॉज़ ऑफ पंहिंजी रिसर्च वर्क जे करे, पंहिंजी महिनत जे करे। इख़्तिलाफ़ असांजा आहिनि, यहूदी मुल्क आहे, ज़ाहिर आहे असां हुन खां नफ़रत कयूं था, उहो असां खां नफ़रत करे थो, पर जेको आहे उनजी रिसर्च वर्क खे, उनजी टेक्नोलॉजी खे त सॼी दुनिया इस्तेमालु करे रहे, यूरोप हुजे, अमेरिका हुजे, बर्तानिया हुजे, उहो मजबूर आहिनि उन खां वठण लाइ ऐं इन करे सॼी दुनिया जेको आहे इसराइल खे सपोर्ट कंदी आहे, छो जो हू मजबूर आहिनि उनजे अॻियां। यानी हिकिड़ो नंढो मुल्क पंहिंजी टेक्नोलॉजी जे बुनियाद ते एतिरो स्ट्रॉन्ग थी चुको आहे जो दुनिया जूं सुपर पावर ताक़तूं जेके आहिनि उहे उनखे सपोर्ट करण ते मजबूर थी वेंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान में ख़ुदादाद सलाहियत असांजे अवाम में मौजूदु आहे। यानी अमेरिका जी तव्हां साइंस जो शोबो खणी ॾिसो त तव्हांखे उते टॉप जा जेके साइंटिस्ट ऐं डॉक्टर्स मिलंदा उहे पाकिस्तानी मिलंदा, इंजीनियर्स जेके आहिनि तव्हांखे पाकिस्तानी मिलंदा। मां चाइना जी तव्हांखे ॿुधायां, ऑस्ट्रेलिया जी ॿुधायां, जेके हिननि चंड ते माण्हू मोकिलिया आहिनि उन में पाकिस्तानी साइंटिस्ट मौजूदु आहिनि। यानी की पाकिस्तानी निज़ाद हाणे त उन्हनि उनखे पंहिंजी नेशनलिटियूं ॾेई छॾियूं आहिनि, पर हुननि खे एडवांटेज आहे, रिसोर्सिस आहे, उन्हनि खे पैसा मिलनि था। चवण जो मक़सदु इहो आहे त इहा असांजी हुकूमतुनि जी नाइली आहे। असांजी हुकूमतुनि पंहिंजी उन मेन पावर खे, पंहिंजे उन ब्रेन खे पंहिंजे मुल्क जी तरक़ी जे लाइ इस्तेमालु ई कान कयो। जेकॾहिं असां पंहिंजे उन ब्रेन खे, उन पंहिंजे माण्हुनि जे टैलेंट खे हिन मुल्क जी तरक़ी जे लाइ इस्तेमालु कयूं आहे त असां तरक़ी याफ़्ता मुल्कनि में हिन वक़्तु हुजूं हा। ऐं माज़ी में असां हुयासीं जेके हींअर तव्हांखे तरक़ी याफ़्ता मुआशी एतबार जी ॻाल्हि करे रहियो आहे, नज़र अची रहिया आहिनि, उन सभिनी खां वधीक असांजी मईशत मज़बूत हुई। यानी चाइना जेको मुआशी दुनिया में 25% जेको आहे हिन वक़्तु खाइण पीअण जी एग्रीकल्चर यानी की प्रोडक्ट दुनिया खे फ्राहम करे रहियो आहे, उन्हनि जो 25% ऑफ द वर्ल्ड जी ॻाल्हि करे रहियो आहियां, उनजी मदद असां पाकिस्तान कई आहे, पंहिंजी बैंकुनि में उनखे कर्ज़ ॾिना आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां जर्मनी जी मदद कई आहे। अहिड़े तरीक़े सां एग्ज़ैक्टली, त मुंहिंजो सिर्फ़ु मक़सदु इहो त पाकिस्तानी जेकी क़ौम आहे, पाकिस्तानी क़ौम हिकु टैलेंटेड क़ौम आहे। इहा अलाह साईं जी पाकिस्तानियुनि ते महिरबानी आहे। जेकॾहिं असांजो को पढ़ियलु लिखियलु बि न आहे, तव्हां यकीन कयो त उहो बि अलाह साईं टैलेंटेड पैदा कयो आहे, उनजो बि हिकिड़ो विजन आहे, पर उन विजन खे बहितर तरीक़े सां उनजो इस्तेमालु जेको आहे उहो हुकूमतुनि जो कमु हूंदो आहे। त पंहिंजी पॉलिसीज़ सां ॾिसो, असां वटि एजुकेशन जो एतिरो रेशो न आहे, जेको ज़ाहिर दुनिया में ज़ाहिर तरक़ी आहे त उन्हनि जी एजुकेशन जेको आहे उहा तमामु हाई बि आहे ऐं लिटरेसी रेट जेको आहे तक़रीबन उनजो 98% खां मथे ई हूंदो आहे तक़रीबन। असांजो लिटरेसी रेट त जेको 60 ते आहे उहो बि तव्हांखे ख़बर आहे त छा आहे।
पर उन जे बावजूद भी पाकिस्तानी क़ौम खे इहा अलाह जे ॾिनल ॾात आहे। यानी कि मां चवण जो मक़सदु इहो त जेको पढ़ियल लिखियल बि न आहे वो पंहिंजे ई दिमाग़ सां जेको बि अलाह साईं उनखे ॾिनो आहे, बहरहाल पंहिंजे घर जी एग्रीकल्चर खां वठी पंहिंजे ज़मीन खां वठी पंहिंजे ॿिया जेके आहिनि उन में नई नई जिदत पंहिंजे तौर ते कंदो आहे। गवर्नमेंट जी पॉलिसी या गवर्नमेंट जी सपोर्ट उन वीचारे खे हासिलु कान हूंदी आहे, त जेको बि हू पंहिंजो ब्रेन इस्तेमालु करे थो, इट मीन्स त उहो ज़ाहिर ब्रेन अलाह उनखे ॾिनो आहे, दिमाग़ ॾिनो आहे, जंहिंसां हू पंहिंजी उन जॻह खे फसल खे या जेके बि उन में को न को तरीक़ो पैदा करे थो त जीअं उनखे जेको आहे सुठो प्रॉफिट थी सघे। जेकॾहिं इहो कमु रिसर्च बेड असांजी यूनिवर्सिटियुनि में पहिरियों त असां वटि रिसर्च बेड जा हूंदा ई कान हुया, हिकु ॿ डिपार्टमेंट हूंदा हुया। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त हिन वक़्तु दुनिया में IT जेको आहे उहो तव्हां इंडिया जी असां मिसाल ॾियूं त $200 अरब जी आहे। सही पिया चओ। यानी ब्लू इकोनॉमी जेको आहे उनजी $6-7 अरब आहे ऐं बांग्लादेश देश जी बि तकरीबन हाणे इन में का रॉकेट साइंस कान्हे। असल में गवर्नमेंट जूं पॉलिसियूं जेके आहिनि उहे हूंदियूं आहिनि जंहिंजे तहत तव्हां माण्हुनि में इत्मीनान पैदा कंदा आहियो, उन्हनि जो हौसलो वधाईंदा आहियो, उन्हनि खे थोरी सी फैसिलिटेशन ॾींदा आहियो। वधीक कमु न आहे गवर्नमेंट जो, फैसिलिटेशन ॾींदा आहियो FBR जे मामलनि में, कस्टम जे मामलनि में, जेके ॿिया सरकारी जेके इदारा हूंदा आहिनि उन्हनि में फैसिलिटेशन जेके असां चवंदा आहियूं उहे बि न ॾींदा आहिनि। हाणे तव्हां हिते मुसीबत इहा आहे त हाणे हिननि खे थोरो घणो अकुलु अची वेंदो आहे, आयो अथनि उहो बि अञा ॾिसूं ग्राउंड रियलिटी छा पई थिए त IT जो उहो शबो आहे जंहिंमें गवर्नमेंट जो एतिरो कंहिंमें को कमु न आहे, सभु प्राइवेट माण्हुनि जो कमु आहे। सही। पर गवर्नमेंट जी सहूलियत हासिलु न हुजण जे करे गवर्नमेंट जे तरफ़ां फैसिलिटेशन इन खे वन विंडो ऑपरेशन हुजणु घुरिजे त जेकॾहिं IT जी दुनिया में को नओं माण्हू अचे थो त उनखे रस्ता ॿुधाया वञनि त हाणे हीउ बिज़नेस आहे, ही तुंहिंजो नओं कमु आहे त हिन में जेको आहे तव्हांखे कमु करणु घुरिजे। त गाइडलाइन जंहिंखे चइजे बेसिकली हुकूमत जो कमु हुजे त माण्हुनि खे ईज़ी गाइडलाइन प्रोवाइड कनि, फैसिलिटेट कनि ऐं हुननि खे सहूलियतूं ॾियनि। गवर्नर साहब शुरू त कयो हुयो प्रोग्राम, हाणे काफ़ी माण्हू रजिस्टर बि करायो आहे, ॾिसूं हाणे कॾहिं स्टार्ट थिए थो ऐं कहिड़े क़िस्म जी ट्रेनिंग मुहैया कनि था। असां जे मुल्क में मां जीअं चयो न त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां पंहिंजी पब्लिसिटी लाइ हासिलु कंदा आहियो। अच्छा। कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांजी नियत हूंदी आहे त यार असांखे पंहिंजी क़ौम खे तरक़ी ॾियणी आहे, त जेकॾहिं उन कयो बि आहे त असांखे उनखे बि ख़राज तहसीनी पेश करणु घुरिजे न, त ठीकु आहे इनिशिएटिव त अहिड़े तरीक़े सां जेको आहे असांखे डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट हर जगह जी डायमेंशन डिफरेंट हुजण जे करे उते IT जा अलॻि मवाक़िया दस्तियाब आहिनि। को यानी तव्हां असांजी बदकिस्मती इहा ॾिसो त जेको ऑनलाइन बिज़नेस आहे इहे बि ॿाहिरां अची हितां करे असांजो पैसो खणी था वञनि। सही। यानी ज़ुल्म जी इंता आहे त ॿाहिरि जूं कंपनियूं हिते अची हिते एप्स पंहिंजूं इस्तेमालु करे उन एप्स जे तहत जेको आहे बिलियंस ऑफ डॉलर जेको आहे उल्टो हितां खणी था वञनि। यानी इन खां वधीक जेको आहे असांजी नाइली छा हुजे। यानी छो जो असांजे माण्हुनि जी तवजह कान्हे, असांजी गवर्नमेंट जी तवजह कान्हे जो माण्हुनि खे राग़िब करे, माण्हुनि खे जीअं मूं चयो फैसिलिटेट करे त ही पाकिस्तान में बेइंतहा टैलेंट आहे। तव्हां हाणे अंदाज़ो लॻायो त जेके इहे हैकर्स हूंदा आहिनि, तव्हां अॼुकल्ह ॾिठो हूंदो FIA जा इश्तिहार बि हली रहिया आहिनि त फ्रॉड थी रहियो आहे, कंहिंजे अकाउंट जा पैसा को खणी थो वञे, त कंहिंखे जाली कॉल अची रहियूं आहिनि कंहिंजे नाले सां, को चवंदो आहे मां बैंक मां थो ॻाल्हायां, को चवंदो मां तव्हांजो पुटु थी वियो आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त उहे जेके उहो बि त पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु था कनि न, यानी 2 नंबर कम ते पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु करे रहिया आहिनि न। पर जेकॾहिं तव्हां उन्हनि खे फैसिलिटेशन ॾियो त 1 नंबर तरीक़े सां जॾहिं उन्हनि खे पैसा कमाइण जी आदत थी वञे त पोइ 2 नंबर कमु छो कंदा? पर छो जो 1 नंबर तरीक़े सां उन्हनि खे फैसिलिटेशन कान थी मिले, फ्रस्ट्रेशन जो शिकार थी वेंदा आहिनि, पोइ उन्हनि में हिकिड़ो दफ़ो चोरी जी आदत पइजी वञे त पोइ उन्हनि खे मज़ो लॻी वेंदो आहे ऐं ज़ाहिर आहे जेसिताईं जेको आहे लालची ज़िंदा आहे त जेके फ्रॉडी आहिनि उन्हनि जी त मज़ा लॻा पिया आहिनि, उहो को मसइलो ई कान्हे। अच्छा जमाली साहब, पैमरा तरमीमी बिल ते असीं ॻाल्हि कंदासीं जंहिं ते सहाफ़ी बिरादरी खे कुझु एतिराज़ आहिनि। यानी पैमरा तरमीमी बिल 2023 जी आउं ॻाल्हि करे रही आहियां, जंहिंजे 9 सेक्शन्स में नाज़रीन तरमीम कई वई आहे ऐं 5 इज़ाफ़ी सेक्शन्स जेके आहिनि उन्हनि जो उहे ऐड कया विया आहिनि, 5 सेक्शन्स, 5 नवां सेक्शन्स। त सभ खां पहिरीं त जमाली साहब, छो त पाण PFU जे सां लाॻापियल आहिनि, हुननि खां असीं सम्झंदासीं त हीउ पैमरा तरमीमी बिल आहे छा, ऐं हिन जी जेकॾहिं हिकिड़ी वेलकमिंग ॻाल्हि असीं शिक तव्हां सां बयानु कंदा हलूं त जेकी शिकायत 20A उन में इलेक्ट्रॉनिक मीडिया जे मुलाज़िमनि खे पघारूं जेके आहिनि वक़्ताइतूं मिलणु घुरिजनि, त इहा हिकु वेलकमिंग ॻाल्हि आहे, सुठी शइ आहे। पर पोइ बि
एतराज़ सहाफ़ी बिरादरी के पैमरा तरमीमी बिल ते छो आहे इहो असीं जमाली साहब खां सम्झंदासीं। जमाली साहब जेकॾहिं असां लफ़्ज़नि में तव्हां असांजे व्यूअर्स खे सम्झाए सघो त हीअ आख़िर छा मामलो? अच्छा, हाणे पहिरियों त जेको उन्हनि कयो आहे उहो आईने पाकिस्तान जी ख़िलाफ़ वर्जी कई आहे। अच्छा, ऐं समूरो बिल शरई जेको असांजो निज़ाम आहे जंहिंमें हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं शामिल आहिनि, हे उन जे बि अगेंस्ट आहे त मज़दूर खे उन जी मज़दूरी उन जे पसीने सुकण खां अॻु में मिलणु घुरिजे। हिन बिल में पहिरीं ॻाल्हि त इहो जेको इहो इंसानी हक़नि जी बि ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, लेबर लॉस जी बि ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जेको हिननि कयो आहे त 60 ॾींहंनि में जेको आहे पैसा ॾींदा। भई छा दुनिया जो कहिड़ो कानून अहिड़ो थो चए जेको 60 ॾींहंनि में जेको आहे उहो ड्यूज़ ॾींदा असांखे? कानून इहो थो चए त जेकी तव्हांजी तयशुदा डेट आहे महीने जी, हर महीने तव्हांखे सैलरी ॾियणी आहे। पहिरीं ॻाल्हि त तव्हां इहो सम्झो त इहा तमामु वॾी हिकिड़ी वॉयलेशन कई आहे जेकी हिननि इंसानी हक़नि जी बि, लेबर लॉस जी बि ऐं शरई तौर ते बि तव्हांखे आउं ॿुधाए छॾियो। ॿियो जेको आहे पैमरा जेको आहे बेसिकली रेगुलेटरी अथॉरिटी आहे। पैमरा जेको आहे पाण मुदई पाण जज नथो थी सघे। पैमरा हिन कानून जे तहत जेको आहे पैमरा जे अंदरि हिकिड़ो बोर्ड आहे, जेको बोर्ड जेको आहे उहो डिसाइड कंदो त फैब्रिकेटेड फेक न्यूज़ कहिड़ी आहे या विदाउट कंहिंजे वर्जन जे वठी जेको आहे इहा न्यूज़ ॾिनी वई आहे, यानी पाण ई मुदई बणिजंदो, पाण ई जज बणिजंदो, पाण ई सज़ा बि ॾींदो, पाण ई जुर्माना बि आयद कंदो। त बेसिकली उहो हिकिड़ो रेगुलेटरी अथॉरिटी आहे जंहिंजो मक़सदु आहे रेगुलेट करणु। हुनजो मक़सदु सज़ा जज़ा जो हुन वटि इख़्तियार न हुजणु घुरिजे ऐं असां न थियणु ॾींदासीं बि। ठीकु आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको हिन में चयो आहे त जेकॾहिं का सेंसिटाइज़ेशन जी जेकी ख़बर हूंदी त उन में जेको आहे आर्टिकल 19 जे तहत जेको आहे उहो कार्रवाई थींदी। यानी साफ़ी खे जेकॾहिं तव्हांखे मुल्क जो गद्दार बणाइणो आहे त उन आर्टिकल आईने पाकिस्तान जे आर्टिकल जो हवालो हुन में ॾेई करे तव्हां कंहिं बि साफ़ी खे चई सघो था त हीउ मुल्क जो गद्दार आहे ऐं वफ़ादार आहे। त इहो सर्टिफिकेट जेको आहे पैमरा खे कहिड़ी ख़ुशी में ॾिनो पियो वञे त उहो डिसाइड कंदो त साफ़ी जेके आहिनि उहे गद्दार आहिनि या वफ़ादार आहिनि। असांखे ख़बर आहे त असां केतिरा वफ़ादार आहियूं पंहिंजे मुल्क सां ऐं केतिरा न आहियूं। उन में असांखे हिननि जे पैमरा जी या हुकूमत पाकिस्तान जी या कंहिंजे बि सर्टिफिकेट जी ज़रूरत कान हूंदी आहे। टियों इहो आहे त जंहिं बिल खे जॾहिं हिननि आंदो आहे त हाई कोर्ट में असांजी पिटीशन ई पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी ऐं इन खां अॻु 2012 जी बि हिकिड़ी पिटीशन हुई जंहिंमें हिननि खे क्लियर डायरेक्शन्स हुयूं त पिटिशनर यानी कि जेके PFU जे आहे उन जी कंसेंट सां तव्हांखे इन मामलनि जी शिक बाय शिक जेको आहे अॻिते वधिणो आहे। इन सिलसिले में गुज़िरियल कुझु सालनि खां असांजो ऑलरेडी वर्किंग असांजी थी रही हुई ऐं जंहिं ज़माने में पुराणी इमरान ख़ान जी हुकूमत हुई त फवाद चौधरी ऐं श्री मज़ारी सां हिन सिलसिले में असांजा कई सेशन्स थी चुका हुआ। इन ते असांजी वर्किंग हली रही हुई, पर बदकिस्मती सां छो जो हिननि खे तकड़ आहे, छो जो हिननि खे का बि हुकूमत में जॾहिं जी जेके सियासी जमातूं आहिनि न इन्हनि जी जेको आहे इहा हिकिड़ी हिननि जी मेंटेलिटी आहे ऐं ख़ासि तौर ते वरी मुस्लिम लीग नून जी मुस्लिम लीग नून जी हिकिड़ी मेंटेलिटी आहे त उहो पंहिंजे हर मुख़ालिफ़ खे पंहिंजो दुश्मन सम्झंदा आहिनि ऐं उनखे उहे ईअं ट्रीट करण जी कोशिशि कंदा आहिनि त जीअं उन्हनि खे ज़ेर करे छॾनि। त पर मां छो जो असां 3-4 ॾींहंनि खां हिननि मीटिंग्स में बिज़ी आहियूं। कल्ह असां प्रेस क्लब में बि तमामु सीनियर साफ़ियुनि जी मीटिंग घुरायल हुई ऐं IFJ जो अॼु बयान बि अची वियो आहे। बेसिकली असां हुकूमत पाकिस्तान जे ख़िलाफ़ु अॼु बि असां FSC जी हिकिड़ी ज़ूम ते मीटिंग कई आहे जंहिंमें बिल्कुलु फ़िलहालु पहिरें मरहले में असां पाकिस्तान जे तमामु प्रेस क्लब ते सियाह परचम लहिराइण जो फ़ैसिलो कयो आहे। ॿिए मरहले में जेको आहे असां जेके सेनेट आहे, क़ौमी असम्बली आहे या सूबाई असम्बलियूं आहिनि, इन्हनि में बाज़ुनि ते सियाह पटियूं ॿधी कारियूं पटियूं ॿधी जेको आहे एहतजाज कंदासीं। अगस्त जे फस्ट वीक में मुहर्रम खां फ़ौरन पोइ जेको आहे लाहौर में असां पंहिंजी FSC जो इजलास घुराए वरितो आहे ऐं असां प्लान पिया कयूं त पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरि असां धरणो लॻाईंदासीं। ऐं इन जे वाज़े चवण जो मक़सदु इहो आहे त पाकिस्तान जी साफ़ी बिरादरी पैमरा जे इन रेगुलेटरी बिल खे मुस्तरद करे छॾियो आहे ऐं कंहिं बि सूरत में असां इन बिल खे न मञींदासीं ऐं इन जे ख़िलाफ़ जेकी असांजी पुरअमन जदोजहद जा तरीक़ेकार आहिनि उहे असां पंहिंजा जारी रखंदा। ऐं एहतजाज खां अॻु में जेको आहे छा तव्हां इंफॉर्मेशन डिपार्टमेंट या जेके लाॻापियल अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि सां तव्हां रुजू करण जी कोशिशि कई आहे? अॼु जेको आहे ख़त असांजो इंफॉर्मेशन मिनिस्टर जेके फेडरल जी इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे अॼु उन ताईं ख़त पहुची वेंदो असांजो थोरी देरि खां पोइ। जेसि ताणी FSC जो इजलास इन करे असां अर्जेंट बेसिस ते ज़ूम ते घुरायोसीं छो ज़ाहिर आहे सॼे मुल्क में लीडर्स घुराइण में प्रॉब्लम्स थिया। इन खां अॻु में कल्ह असां पहिरियों सीनियर जेके साफ़ी कराची जा पाण में असां मशवरो कयोसीं। उन खां पोइ अॼु असां फौरी तौर ते ज़ूम ते FSC जो इजलास घुरायोसीं। उन में कुझु शयूं असां डिसाइड कयूं आहिनि। उन जी रोशनी में जेको आहे अॼु शाम जेको आहे असां फ़ैसिलो कयो आहे त इंफॉर्मेशन मिनिस्टर खे असांजो
तहरीरी ख़त जेको आहे उहो मौसूल थी वेंदो ठीकु त जीअं असां हुनखे प्रॉपर ॿुधाए सघूं त असां तव्हांजे हिन बिल खे नथा वञूं ऐं सेकेंड फेज़ में जेको आहे असां पंहिंजो छो जो हाणे आशूरा आहे असल में इन करे असां हुनजे एतिराम में हिकदमि एक्सीड नथा करणु चाहियूं त जीअं ई आशूरा ख़ैर ख़ैरियत सां इंशाल्लाह गुज़री वञे उन खां पोइ जेको आहे असांजो जेको बि जदोजहद जो तरीक़ेकार आहे उन में असां अॻु भराई कंदासीं ऐं हिन हुकूमत खे इंशाल्लाह इन बिल खे वापसि करण जी असां कोशिशि कराईंदासीं प्लस असां इहो बि फ़ैसिलो करे छॾियो आहे त हिन बिल खे असां हाईकोर्ट इस्लामाबाद में बि चैलेंज कंदासीं हाईकोर्ट इस्लामाबाद में भी चैलेंज कंदासीं ठीकु आहे ख़ैर ॾिसूं था जी जेको पैमरा तरमीमी बिल आहे नाज़रीन ते समूरी सहाफ़ती जेकी बिरादरी आहे उनखे कुझु कंसर्न्स आहिनि कुझु ऑब्जेक्शन्स उन्हनि ठारे छॾिया आहिनि जीअं जमाली साहब चयो त हू एहतजाज करण जे लाइ बि तयारु आहिनि सो ॾिसूं था त अॻियां जेको आहे छा मोट मिले थी छो त हीअ ज़ाहिर आहे पहिरियों दफ़ो न थियो आहे हीअ असीं ॾहाकनि खां वठी करे ॾिसूं पिया त कीअं जेको आहे फ्रीडम ऑफ स्पीच चऊं या प्रेस फ्रीडम जेके असीं पर्टिकुलरली चऊं इन में मां अञा इज़ाफ़ो कयां बेसिकली तव्हां ॾिसो इमरान ख़ान जी हुकूमत हुई इमरान ख़ान छो जो हिकिड़ो इंतहाई मग़रूर क़िस्म जो इंसानु हुयो ऐं पहिरियों दफ़ो वज़ारत उज़मा उनखे मिली त हू पंहिंजे आपे खां निकिरी वियो ऐं चरियो थी वियो हुयो न उनजो तव्हां तरीक़े वारदात ॾिसो त हू सवाल जा जवाब बि पंहिंजे मनपसंदि साफ़िन खे ॾींदो आहे न जंहिंमें ख़ासि तौर ते तव्हांखे यूट्यूबर्स ऐं प्रोफेशनल जर्नलिस्ट तव्हांखे तमामु घटि मिलंदा या मनपसंदि एंकर्स मिलंदा या कुझु जेके आहिनि यूट्यूबर्स मिलंदा प्रोफेशनल साफ़ी जो जवाबु ॾियण जी इमरान ख़ान में हिमत कान हूंदी छो जो हिकिड़े सवाल खां पोइ उहो थकिजी पवंदो हुयो त हिन जो मां जवाबु छा ॾियां छो जो उनजी जेकी बि मेंटल लेवल हुई मां त हमेशह खां चवंदो आहियां त हिन जो इलाजु थियणु घुरिजे ऐं हिन सां रहम करणु घुरिजे इन खे कंहिं सुठी हॉस्पिटल में चेक कराइणु घुरिजे हिन जे दिमाग़ खे तव्हां ॾिसो त BBC ऐं CNN जे साफ़िन या यूरोप जा जेके चैनल्स हुआ अल जज़ीरा हुयो जॾहिं उनजे साफ़िन हिन खां सवाल कया त हीउ को जवाबु ॾेई सघियो उन्हनि खे त इहा हुई उनजी लेवल जेको मुल्क जो सो कॉल्ड प्राइम मिनिस्टर हुयो जंहिं हिन मुल्क खे तबाही ऐं बर्बादी जी तरफ़ धकेले छॾियो बेसिकली ही उनजो चाइल्ड ज़हन जो जेको आहे न इख़्तिराश हुई त हिन मुल्क में को अहिड़ो बिल ठहे जो कहिड़े तरीक़े सां साफ़िन जी ज़बान बंदी थी सघे ऐं 3 अटेम्प्ट जेको आहे उन पंहिंजे हुकूमत में कया उन पीका ऑर्डिनेंस जी सूरत में करण जी कोशिशि कई जंहिंखे असां सस्पेंड करायोसीं हाईकोर्ट इस्लामाबाद खां असांजी पिटीशन ते सस्पेंड थियो उन वक़्त में जस्टिस अतर मिनुल्लाह जेको आहे हाईकोर्ट जो चीफ जस्टिस हुयो अहिड़े तरीक़े सां 2 अटेम्प्ट उन्हनि वरी कया पर उन्हनि खे कामयाबी नसीब न थी ऐं हिननि राति राति जेको आहे इहो बिल क़ौमी छो जो उन वक़्त में हीअ असां सां गॾु बीठा हूंदा हुआ मां जो चवण जो जेको मक़सदु हो त हर उहा सियासी जमात जेकी जॾहिं अपोज़िशन में हुजे त उनखे साफ़ी ॾाढा वणंदा आहिनि उन खां पोइ सिर्फ़ु उनखे प्रोफेशनल साफ़ी छो जो मनपसंदि साफ़ी त हूंदा ई न आहिनि उहे त पंहिंजे अपॉर्चुनिटी ऐं पंहिंजे जेकी बि हुकूमतुनि जा चहीता हूंदा आहिनि या जेके उन्हनि जा इंट्रस्ट हूंदा आहिनि उन्हनि सां वापसि था थी वेंदा आहिनि पर प्रोफेशनल जर्नलिस्टनि जो जवाबु अपोज़िशन में वेही करे ॾाढो सुकून सां ॾींदा आहिनि पर जीअं ई हुकूमत में ईंदा आहिनि त हिननि खे जेको आहे उहो साफ़ी ज़हर लॻणु लॻंदा आहिनि साफ़ी हिननि खे ख़राबु लॻंदा आहिनि हुननि जो कलम हिननि खे कान वणंदो आहे हिननि जो कैमरा न वणंदो आहे हिननि जो माइक न वणंदो आहे ट्रेनियूं में तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़े चैनल जे बोल चैनल जे साफ़ी सां इमरान ख़ान जो रवैयो छा हुयो त बेसिकली हिननि जी मेंटेलिटी थी वई आहे त असां खां सवाल बि उहो पुछो जेको असांजी पसंदि जो हुजे त मां हिननि सभिनी सियासतदाननि खे चवां थो त असां तव्हांजी मर्ज़ी जो सुवाल न पुछंदासीं असां उहो सुवाल पुछंदासीं जेको असांजो दिलि चवंदो जेको असांखे ज़मीर चवंदो जेको असांखे मुआशिरे में नज़र ईंदो त जेकॾहिं का ख़राबी थी थिए त असां उन ते सुवाल पुछंदा रहंदासीं ऐं पुछंदा ई आख़िर ताईं पुछंदा रहंदासीं ठीकु आहे बिल्कुलु जीअं जमाली साहिबु चयो जॾहिं असीं ॾिसंदा आहियूं का हुकूमत कानून साज़ी कंदी आहे ऐं नज़र ईंदो आहे त पंहिंजे मुफ़ाद जे लाइ करे थी वरी उहा ई हुकूमत जॾहिं इक़्तिदार मां निकिरी वेंदी आहे त उहा साॻी कानून साज़ी हुननि खे ॻीची में पवंदी आहे सो बहरहाल इजाज़त ॾींदा प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे अलाह।